बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह जे नाले सां जंहिं पूरी काइनात खे ख़लक़ियो। दुरूद हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते जंहिंखे अल्लाह पाक पूरी इंसान ज़ात लाइ मोलम बणाए मोकिलियो। अस्सलाम वालेकुम दोस्तो, मूंखे उमेदु आहे तव्हां सभु खैरियत सां हूंदा। मुंहिंजे चैनल मेहरान एजुकेशन में तव्हां सभिनी खे भलीकार। दोस्तो, जीअं त SST प्रिपरेशन जे लिहाज़ खां ही सीक्वेंस हली रही आहे सब्जेक्टनि जी। पहिरीं ॿ सब्जेक्ट ठाहिया आहिनि, पाकिस्तान स्टडी ऐं इस्लामियात जा। हाणे आउं सिंधी ठाहे रहियो आहियां। उन खां पोइ नेक्स्ट सिविक ऐं इंग्लिश जो बि हूंदो, उर्दू जो ठाहियो आहे। त ही सीरीज़ हले पई SST प्रिपरेशन जी। जेके दोस्त SST लाइ जिन बि दोस्तनि अप्लाई कयो आहे उहे मुंहिंजे चैनल सां गॾु रहनि ऐं मुंहिंजी वीडियोज़ खे ॾिसंदा रहनि। दोस्तो, सिंधी जा MCQs अॼु आउं तव्हां वटि खणी आयो आहियां। वीडियो खे एंड ताईं ॾिसिजो। इनशाला हिन में तमामु घणी नॉलेज तव्हां ताईं पहुचंदी। ऐं जेके दोस्त मुंहिंजे चैनल खे ॾिसी रहिया आहिनि ऐं अञा ताईं सब्सक्राइब न कयो आहे, उन्हनि दोस्तनि खे गुज़ारिश आहे त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करियो, लाइक करियो ऐं कमेंट्स करियो। तव्हांजा कमेंट्स जॾहिं असांखे मिलनि था त असांजी दिलि जेको आहे वधीक चवंदी आहे त असां अञा बि सुठे खां सुठी महिनत करे जनरल नॉलेज या नॉलेज जूं वीडियोज़ तव्हां ताईं पहुचायूं। थैंक यू। अचो पाण सिंधी MCQs जी तरफ़ हलूं। नंबर पहिरियों आहे अर्नेस्ट ट्रंप जी तरतीब ॾिनल शाह जे रिसाले में केतिरा सुर आहिनि? A 25, B 26, C 27, D 28। तिन जो सही जवाबु आहे B 26। दोस्तो, अर्नेस्ट ट्रंप जेको आहे गैर मुल्की आलिम हो, हिकिड़ो जर्मनी जो रहंदड़ हो, जंहिं शाह साहब जो रिसालो छपरायो 1866 ईस्वी ताईं। छा आहे? 1866 ईस्वी ताईं। अच्छा, इहो MCQs में बि अची सघे थो त अर्नेस्ट ट्रंप जेको शाह जो रिसालो छपरायो उहो कहिड़ी ईस्वी में छपरायो? त उहो 1866 ईस्वी में छपरायो। ठीकु आहे। हीउ गैर मुल्की आलिम हो ऐं जर्मनी जे शहर लिपिस्क में शाया थियो। ठीकु आहे न। शाह जो रिसालो जेको अर्नेस्ट ट्रंप छपरायो उहो जर्मनी जे शहर लिपिस्क में शाया थियो 1866 ईस्वी ताईं। MCQs में इहो बि अची सघे थो त अर्नेस्ट ट्रंप जेको शाह जो रिसालो छपरायो उन में केतिरा सुर हुआ? उन में 26 सुर हुआ। ऐं कॾहिं छपरायो? 1866 ईस्वी में। पहिरीं रिसालो जर्मनी जे शहर लिपिस्क में शाया थियो। ही हुई कुझु एक्स्ट्रा नॉलेज। अॻिते हलूं था हाणे। उन खां पोइ आहे गैलरी मां किरियल वजूद कहाणियुनि जो मजमूओ कंहिंजो लिखियलु आहे? दोस्तो, ही जेके मजमूआ ऐं अफ़साना ऐं मज़मून इन्हनि जा सुवाल जवाब ईंदा रहंदा आहिनि। ठीकु आहे न। त इन्हनि खे थोरो ज़हन में रखिणो आहे, यादि करे छॾिणो आहे त कहिड़ी कहाणी जो कहिड़ो जेको आहे लेखक आहे। त गैलरी मां किरियल वजूद कहाणी जो मजमूओ कंहिंजो लिखियलु आहे? A राज़शर, B मिर्ज़ा कलीज बेग, C डॉक्टर गुरबख्शानी। तिन जो सही जवाबु आहे राज़शर। उन खां पोइ आहे तारीख़ी नाविल नूरजहान कंहिंजो लिखियलु आहे? A नसीम खरल, B मक़सूद गुल, C डॉक्टर गुरबख्शानी, D कोबन। तिन जो सही जवाबु आहे डॉक्टर गुरबख्शानी। दोस्तो, हीउ सवाल वेरी इंपॉर्टेंट आहे, ईंदो रहंदो आहे। तारीख़ी नाविल नूरजहान कंहिंजो लिखियलु आहे? इहो डॉक्टर गुरबख्शानी जो लिखियलु आहे। उन खां पोइ आहे नाविल कहिड़ी ज़बान जो लफ़्ज़ आहे? A तुर्की, B अटालिन, C फारसी, D संस्कृत। तिन जो सही जवाबु आहे अटालिन। अच्छा, उन खां पोइ आहे मिर्ज़ा कलीज बेग जे सेड़ियल शाह जे रिसाले में केतिरा सुर आहिनि? A 36, B 37, C 38, D 39। दोस्तो, हिन में के ॿुधाइनि था त 36 सुर आहिनि, के ॿुधाइनि था 37 सुर आहिनि, पर मुंहिंजे हिसाब में त 37 जेके आहिनि सुर इहे सही आहिनि। त असांजो जवाबु B 37 हुजणु खपे।
जेकॾहिं कंहिं दोस्त खे कंफर्म आंसर ख़बर हुजे त उहो कमेंट्स में मूंसां ज़रूरु शेयर करे। थैंक यू। अच्छा, उन खां पोइ आहे ॿारनि जी शाइरी जो किताबु किरणा किरणा कंहिंजो लिखियलु आहे? ए फज़ल रहीम सुमरो, बी मक़सूद गुल, सी अलादाद बोयो। इन जो सही जवाबु आहे मक़सूद गुल। अॻिते हलूं था। अच्छा, उनखां पोइ आहे शाह जो रिसालो अरबी ज़बान में कंहिं तर्जुमो कयो? शाह जे रिसाले खे अरबी ज़बान में कंहिं तर्जुमो कयो? ए डॉक्टर अब्दुल करीम संदेलो, बी फज़ल रहीम सुमरो, सी हमीद सिंधी, डी मक़सूद गुल। तंहिंजो सही जवाबु आहे फज़ल रहीम सुमरो। अच्छा, उनखां पोइ आहे मशहूरु कहाणी शबनम शबनम कंवल कंवल कंहिंजी तख़लीक़ आहे? ए नसीम खरल, बी अलादाद बोयो, सी तारिक अशरफ, डी उन्हनि मां को बि न। तंहिंजो सही जवाबु आहे ए नसीम खरल। दोस्तो, नसीम खरल जा कुझु किताब हिते मूं लिखिया आहिनि। नसीम खरल हिकिड़ो त शबनम शबनम कंवल 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 नसीम खरल जो आहे। ॿिया कुझु किताब जेके लिखिया आहिनि खूनी रात, इहो बि नसीम खरल जो आहे। चोटियूं दर, इहो बि इन जो आहे। गुज़िरियल वारदात नसीम खरल जो आहे। काफ़र नसीम खरल जो आहे। किनी आंगुर, इहे बि नसीम खरल जा किताब आहिनि। इन्हनि खे थोरो ज़हन में रखी छॾियो त नसीम खरल जा कहिड़ा कहिड़ा किताब आहिनि। हिकिड़ो खूनी रात, चोटियूं दर, गुज़िरियल वारदात, काफ़र, किनी आंगुर, इहे सभु नसीम खरल जा किताब आहिनि। शबनम शबनम कंवल कंवल बि नसीम खरल जो किताबु आहे। अच्छा, उन खां पोइ हिते मूं ग्रामर जो हिकिड़ो क्वेश्चन ॾिनो आहे। हू, ही, हुन, हुननि, उहे ऐं उन्हनि ड्रेश आहिनि। ए ज़मीर मुतकलिम, बी ज़मीर हाज़िर, सी ज़मीर गाइब, डी उन्हनि मां को बि न। तंहिंजो सही जवाबु आहे सी ज़मीर गाइब। दोस्तो, ज़मीर मुतकलिम जो मक़सदु आहे कलाम कंदड़, जेको ख़ुदि कलाम करे। जीअं मिसाल तो हिन जा ज़मीर मुतकलिम जा मिसाल आहिनि आऊं, ठीकु आहे, मां, असीं, इहे ज़मीर मुतकलिम जा मिसाल आहिनि। ज़मीर हाज़िर जा मिसाल कहिड़ा आहिनि? तूं, तव्हां, तव्हीं, इहे ज़मीर हाज़िर जा मिसाल आहिनि। ज़मीर मुतकलिम जा मिसाल, ज़मीर हाज़िर जा मिसाल, ज़मीर गाइब जा मिसाल मथे ई लिखियलु आहिनि। हू, ही, हिन, हुननि, उहे ऐं उन्हनि, इहे सभु ज़मीर गाइब जा मिसाल आहिनि। ठीकु आहे, अॻिते हलूं था। उन खां पोइ आहे उदास वादियूं। उदास वादियूं कंहिंजी तसनीफ़ आहे? उदास वादियूं कंहिंजी तसनीफ़ आहे? ए मक़सूद गुल, बी हमीद सिंधी, सी नसीम खरल, डी अलादाद बोयो। त हिन जो सही जवाबु आहे हमीद सिंधी, बी हमीद सिंधी। उदास वादियूं हमीद सिंधी जी तसनीफ़ आहे। ही हुई असांजी अॼु जी वीडियो सिंधी जा MCQs जेके मूं तव्हां सां शेयर कया। मूंखे उमेदु आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि ईंदी। हिन वीडियो जे बारे में कमेंट ज़रूरु ॾिजो। ओके, अल्लाह हाफ़िज़, टेक केयर।